ॾुध जी न्याणीअ जो इज़त ऐं मान मथां हो कयो आहे। उन्हनि जे ज़ुल्मनि जो मुंहुं तोड़ जवाब ॾींदासीं। दौड़ जूं धाणियूं पिटनि से न्याणियूं सुधरियल आहे कोन, बाक़ी चाचीअ सां ॻाल्हायो आहे। न सुधरंदे तूं न सुधरंदे। हाँ तो मुझे तू ये नथो करे सघी। हाँ मां ये करे थो सघां। तो बेग़ैरती ऐं बेहयाई जी हद करे छॾी आहे। अम्मा तुझे हीरो दी तो मैं शेयर किया है पहले खुशी ना मोकल देंगे कोई ना मत लगा मां बाई अनर को बई औलाद दिलाई हिकड़ो तू हिकड़ी रानी उन्हनि मां बि तू हिकिड़ो पुटु हलियो वेंदे तूं ई ॿुधाए मुंहिंजो कहिड़ो हाल थींदो। अञा बि चई थो न रो बि न चरी है तो शहर पढ़ने जे लाइ पने तू कोने के खिल खुशी इजाज़त दीसी। हां भई इहो ई चाहिनि जेको तव्हां था चाहियो। ॾिस अम्मा हाणे केना लिखंदा आहिनि मां ई ॻाल्हि वञण खां अवल तव्हां खां ॿ वाइदा वठंदुसि। अवल त इहो तूं रोईंदी न, ॿियो मूंखे दुआ कंदी रहिजांइ। पर मां त मां आहियां शहर में मुंहिंजो पुटु सुखियो टुकड़ो महिनत खाए थो या नथो खाए आउं त कोन ॾिसी सघंदसि। पर बसि अञा जे अमान में आहे। अधी रानी दुआ कजांइ। हाँ दा मुझे तो दुआ के सामने हमेशा कर अरे यार रज़ा तू ऐं हिते ऐं ही छोकिरो केरु आहे? जिब्रान ही मुंहिंजो भाउ आहे यार। अस्पताल वियोसीं होॾां डॉक्टरनि पैसा घुरिया त हाणे वापसि ॻोठ थो वञा। यार सभु ॻाल्हियूं हिते न थींदियूं। हल त हली किथे वेही था हाल वाला कयूं। अचु हा रज़ा हाणे ते पंहिंजे ज़िंदगीअ जो हाल अहिवाल। मुंहिंजी ज़िंदगीअ जो कहिड़ो हाल वाल ॿुधंदे? मुंहिंजी ज़िंदगी त सॼी सूरनि सां भरियल आहे। मां पढ़ण लाइ हॉस्टल में तरसियल हुयुसि त अम्मा ऐं बाबा वारा माइटनि जी शादी में वियल हुया। उतां वापसी ते गाॾी कल्टी थी पई
ऐं अम्मा ऐं बाबा वारा त छा चाचो ऐं चाची गुज़ारे विया आहिनि? हा जिबरान, अम्मा ऐं बाबा वारा ॿई पहुची विया ऐं बाक़ी हाणे ही मुंहिंजो नंढो भाउ बचो आहे ऐं हिनखे उहो सदमो अहिड़ो लॻो जो हिनखे कैंसर थी पियो। डॉक्टर ऑपरेशन जे लाइ 5 लख घुरिया आहिनि। हाणे मां परेशान आहियां, सोचां थो पंहिंजे भाउ जो इलाज किथां ऐं कीअं करायां। त पोइ तूं हाणे जो हाणे मुंहिंजी ॻाल्हि मञ ऐं मूंसां गॾु हल। मां तोखे सेठ हाशिम वटि वठी थो हलां ऐं तोखे उतां सेठ हाशिम खां 5 लख रुपया वठी थो ॾियां त तूं जीअं पंहिंजे भाउ जो इलाज कराए सघीं। पर जिबरान उहो तूं यार वधीक न सोच, फ़क़ति तूं एतिरो सोच त इहो तुंहिंजे नंढे भाउ जी ज़िंदगीअ जो सवालु आहे। जेका तुंहिंजी मर्ज़ी जिबरान। अरे अब्बा अब्बा खड़ी मूंखे अब्बा छा थियो? हा अब्बा अम्मा का ॻाल्हि कान्हे हे सभु को ॾेई हेठि किरियो अब्बा। हेॾो आवाज़ थियो मुंहिंजो साह निकिरी विया अञा चए थो का ॻाल्हि कोन्हे। छा थियो? कुझु बि न अम्मा, कुझु बि न। ॾिसो मां सही लॻो पियो आहियां। असांखे छा थींदो भला, असां मोलाई आहियूं। हा अब्बा मूंखे लॻे थो पियो त तूं अॼुकल्ह घणो नशो थो करे अब्बा। 2-3 सूटरा वधीक थो हणी अचे। कहर पियो थी। न मां न अम्मा हाणे नशो एतिरो कोन थो कयां, हाणे सफ़ा घटि थो कयां नशो। हाय पर अब्बा थियो छा? किरे कीअं? हा अम्मा छा वरी छा थींदो? तोखे त ख़बर आहे राणी त पाण खां असुली विसरे ई कान थी। हाणे तूं मूंखे ख़ाबनि में बि अचणु शुरू कयो अथसि। कमु लॻो सॼो तयारु लॻो पियो, बसि रुॻो तुंहिंजे वञण जी देरि। अब्बा मां कहिड़े मुंहं सां वञा? तूं नशो पतो छॾी कोन थो पियो। अब्बा मां कीअं वञी हुन सां ॻाल्हाए? न्याणीअ जी भाउ आहे, उहा चवंदी तुंहिंजो छोरो सुधरियल आहे त मां संग ॾियां। अब्बा तूं इहो नशो पतो छॾे त मां कंहिंसां ॻाल्हाइण जोगी बि थिया न। अम्मा तूं बेफ़िक्र थी, तूं वञी उन्हनि सां ॻाल्हाए। मां तोसां वाइदो थो करियां, मां असुली नशो सफ़ा छॾे ॾींदुमि, पोइ त बसि न। बसि अब्बा रब करे। बाक़ी हाली त मुंहिंजो कारो मोह करे छॾियो थी। बाक़ी काॾों जो न छॾियो थी। अम्मा ओ वञी तूं चव न चाची सिबागी मां तुंहिंजो पुटु आहियां, पढ़जी पवंदुसि त तुंहिंजी इज़त आहे न। न घर में ईंदई मानी पचाए ॾींदी। अब्बा वेंदसि अब्बा, रब खे बाज पवंदी। अलाह रहम ॾींदुसि रूह में। बाक़ी मूंखे त ॻाल्हि गौरी थी लॻे। न माना अलाह ख़ुशि करे ईअं दिलासा करे। अरे बा मां त सिर सदको कया आहे, रुॻा ख़ाली दिलासा छो ॾियां? हिकिड़ी अख अब्बा साबी अंधनि बराबरि मां काॾे वञा? अम्मा तूं घबरा न, मां असुली नशो छॾे सफ़ा असुली VIP थी वेंदी। हा अब्बा तव्हां हाणे सभु को बि फिक्र न कयो। हिन दफ़े जेका इलेक्शन थी, पार्टी मूंखे इलेक्शन में बीहण लाइ चयो। जॾहिं मां इलेक्शन में खटी त पोइ तव्हांजो को बि नालो न खटियो। हूं बि तव्हांजो को बि नालो न खटियो। भला ही जिब्रान के लाइ सेठ वो मोटरसाइकिल खणी ॿाहिरि निकिरी विया। तव्हां मां को बि काॾे वञे घटि में घटि मूंखे ॿुधायो त जीअं मूंखे इंतज़ारु न करिणो पवे। तव्हां मां को बि मूंखे ॿुधाए नथो वञे त मूंखे हुनजो इंतज़ारु आहे जेसीं ताईं वापसि न अचे। सेठ साहब, ही मुंहिंजो दोस्त क्लास फेलो आहे। हिन जो नालो अली रज़ा आहे। घणे अरसे खां पोइ हिन सां मुलाक़ात थी आहे। सोचियुमि त हिन खे तव्हां सां मुलाक़ात करायां। हूअं बि हिन खे अव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे, अकेलापन। ठीकु आहे, भली ॻाल्हि आहे। हा चओ छा ॻाल्हि? जेको बि कमु चई भला भड़क चओ।
छाकाणि तूं जबरान जो दोस्त आहीं जबरान मूंखे घणो प्यार शेर साहब अली रज़ा जे नंढे भाउ खे कैंसर आहे ऐं हू हुनजे इलाज जे लाइ सख़्तु परेशान आहे ऐं हुनखे पैसनि जी तमामु सख़्तु घुरिज आहे ऐं मूं हुन सां वाइदो कयो त मां सेठ साहिब खां तोखे 5 लख रुपया वठाए थो ॾियां त जीअं हू पंहिंजे भाउ जो इलाज कराए सघे हुनजे बदिले में तेसिताईं हू अव्हां वटि कमु कंदो जेसिताईं हुनजा पैसा लही नथा वञनि। छा तो मूंखे सभु कुझु ॿुधाए छॾियो? जी बिल्कुलु मूं हुनखे पहिरियां ई सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे। इहा ॻाल्हि आहे त मूंखे फ़ोबियत आहे पर अवल मुंहिंजो हिकु शर्त पर कहिड़ो शर्त साईं? शर्त इहो आहे त तूं पंहिंजे भाउ जो इलाज जो कंहिंखे ऐं तोखे हिते रहो। ईअं न थिए जो तूं अॻिते हली असांखे कंहिं कम जो जवाबु न सेठ, जॾहिं मां अव्हां सां वाइदो कयो त पोइ इनकार करण जो सवाल ई पैदा न थियो। तूं हेठि वञ मुंशी खां पैसा वठि ठीकु आहे? साईं महिरबानी तव्हांजी, महिरबानी। सेठ हाशिम ही छोकिरो तमामु सचो ऐं शरीफ़ आहे। तव्हां हरगिज़ ऐं बिल्कुलु ईअं न सम्झिजो त ही तव्हांजा पैसा खणी भॼी वेंदो। इन जो ज़िम्मो मुंहिंजो आहे। जबरान इहो मुंहिंजो तजुर्बो आहे आऊं माण्हू खे ॾिसी हुन दिलि जो राज़ पढ़ी वठे। अली रज़ा सुठो न सचो माण्हू सचो इंसान। वॾेरो पाण खे अलाए छा थो सम्झे पैसा अॼु कोन्हे बाक़ी हे कमु कर हो कर। मां बि आख़िरकार हिन ॻोठ जो हाफ़ वॾेरो ऐं मवाली बिरादरनि जो चङो पुसु वॾेरो बि ख़ुशि थियो जो कमु करे। अबा ओ करीम बख्श सदाई दिए काथे आ? अम्मा अम्मा तूं हिते ख़ैर त आहे कीअं अचण थियो आहे? अबा लसाईं ख़ैर कयो आहे पर इहो तूं त ॾे ख़बर इहो छा उथली? न मन हे पनो पनो हिसाब पे कयमि उहो पन्नू हो रैस सां हिसाब पे कई हाणे रैस वञी थियो तुंहिंजे हथ वस तूं पियो हिसाब किताब ॾेसि मूंखे ॿुधाए इहो छा उथली? अम्मा हे ॿुधाए मां न पनो आख़िरकार मां हाफ़ वॾेरो आहे मूंखां न हिसाब कराईंदो त ॿियो किथां कराईंदो? रेस पाण औंठे छाप अथई औंठे छाप। त मूंखे सची ॿुधाए इहो सिगरेट त न हुई हथ में? न न तो साम्हूं कॾहिं पूर ॻाल्हायो तूं वे थधी थी हाल वाल ते ॾे अॼु हिते कीअं अचण थियो आहे? अरे अब्बा कहिड़ा हाल अहवाल ॾियईं ॾिसे तो घर जा हाल इहे तूं हिते वेठो आहे हाफ वॾेरो हाफ इहो हाफ छा थींदो आहे? अॼु जिंदो हाफ जी माना आहे अधु अधु वॾेरो अञा हेॾी महिल थी मां अधु वॾेरो थी चुको आहियां। तूं दुआ कंदी आहे न त हिकु ॾींहुं मां फुल वॾेरो थी ॾेखारींदो साईं। हा बसड़े अब्बा धूड़ पई तुंहिंजे दुश्मननि जे ॿूठ में। अब्बा ॻाल्हि ॿुध घर में हिकिड़ो पैसो बि कोन्हे को जेके 4 पैसा खीर जा मिलिया न उहे बि विया ओधर में उन दुकानदार ॾे। हाणे मां पंधि पैसे तॾहिं त को वॾेरे खां वठि 4 पैसा त घरदारी त हलायूं। हा मां शाम ई वॾेरे खां पैसा वठी घर ईंदुमि पर तूं इहो ॿुधा त चाची सभागी सां ॻाल्हाई या न मुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि कईसि न? दौड़ जूं धाणियूं पिटनि से नियाणियूं सुधरियल आहे कोन बाक़ी चाचीअ सां ॻाल्हाए अड़े अब्बा छो तो मुंहिंजो कारो मुंहुं करे तए तेल सां सुधरण जी कर। अम्मा इन खां वधीक अञा छा सुधरां? वॾेरे वटि कमदारी पियो कयां 2 पैसा कमाया त थो न विञाया त कोन थो न। मूंखे सॼी ख़बर थी पई सॼो ॾींहुं न छा पता कयूं हिते दुत लॻो पियो आहे कहिड़ो वॾेरे खे तूं कमु आयो आहे?
हा कहिड़ो वॾेरे खे कमु आयो आहे जंहिंजे आसरे तोखे 4 पैसा ॾे त असां पेट पालियो मूंखे ख़बर कोन थी पई अम्मा भला वॾेरे तोखे दाह ॾिनी आहे छा या मुंहिंजे ॿारहं कंहिं तोखे बरगलायो आहे तूं सुधरियल आहे तूं सुधरियल आहे तुंहिंजे मूंखे बारे में बरगलाइनि था हाणे ॿुधाए त ॿुधाए त हेड़ी बात त हेड़ी बात खोल बात कुझु बि कोन्हे अरे बात लॻई दुश्मननि खे अंदर साड़े छॾी आई इहो अंदर बि ईअं ॻरंदो वेंदी मां अंदर बि ॻरंदो वेंदी वञी पीउ सां सिधो थी सुम्ही पवंदे मुंहिंजा ॿर हीला करे छॾींदे हाणे मां हलाए थी पई वारो मोह चई दुश्मननि जो शाम न पहुते घर त पोइ मां वॾेरे जे साम्हूं अचे न वाइदो मां शाम घर पहुची वेंदुसि तोसां वाइदो थो करे ॾिसां तूं हल हाणे घर ॾिसां सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो भई थान जो साबुण जेको आ उहो वट त बि थान साफ़ त नथा थियन सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि कहिड़ो सर्फ निकतो आ कहिड़ो साबुण निकतो आ समझ में ॻाल्हि कान थी अचे ऐं बाथरूम धोइण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट लाइ छा चवन हाँ। उहो बि सुठो कोन निकतो हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे उते सॼो सामान आहे कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सूप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु ॿूथ खे त रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव कपिड़नि में थाम में शीशनि खे धोइण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो अथव थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघी सघंदा ॿुधायां अछा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आयो वठी त कोन आई असां वठ न लालू खां पैसा त वठी था दोस्तो एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेशम जमाली मरो वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो इहे नंबर त 0313856268 सिंधी में ॿुधायांव 31313856262 शहर खां सस्तो ॿुधाईंदे हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा त दुकान वञी वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियां मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी अड़े अली रज़ा तूं उहो बि ईअं मूं कॾहिं सोचियो बि न हुयो ईअं अचानक मुलाक़ात थींदी इहो सभु क़िस्मत जो खेल आहे अली तव्हां वेहो अड़े खमीसा वञ थधो खणी अच अली मूं नंढे हूंदे वॾनि खां ॿुधो हो त अॻे असांजा ऐं तव्हांजा वॾा ऐं उन्हनि जा दोस्त हिक ॿिए जी दोस्तीअ खे आज़माईंदा हुया त तूं छा मूंखे आज़माइण लाइ आयो आहीं भली तूं खणी ईअं सम्झ पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि अवली तूं ॿुधी छॾ फरीद त मुंहिंजो पहिरियों ऐं आख़िरी आसिरो तो में ई आहे तूं मूंखे मायूस न कजांइ आसिरो हर हिक जो सिर्फ़ु अलाह में हूंदो आहे मां त हिकु फ़क़ति ग़रीब मिसकिन माण्हू आहियां मां कंहिंजे कहिड़े कमु अची सघां थो पर वरी बि तूं आज़माइश वारी ॻाल्हि कई आहे हुकुम कयो
अली मूंखे तुंहिंजी ॿी का बि मदद न खपे फ़क़ति हिन खां सवाइ त हीउ मुंहिंजो नंढो भाउ आहे ऐं हिनखे कैंसर आहे। डॉक्टर ऑपरेशन जे लाइ 5 लख घुरिया आहिनि। मूं पैसा त कया आहिनि पर मूं वटि टाइम बिल्कुलु कोन्हे। मूंखे जंहिं बि पैसा ॾिना आहिनि उन मूंखे एतिरी मोकल न आहे ॾिनी त मां पाण रही पंहिंजे भाउ जो इलाजु कराए सघां। हिन करे तो वटि आयो आहियां, तूं मूंखे नाउमीद न कजांइ। वरी बि तूं मूंखे आज़माइण वारी ॻाल्हि कई आहे। मां पंहिंजी हैसियत जे मुताबिक़ तुंहिंजी जेकी मदद थी सघे थी मां करे सघां। अरे मूंखे तो मां इहा ई उमेद हुई। हीउ मुंहिंजो भाउ वेठो अथई, मां पैसा बि तोॾे मोकिलियां थो। बाबा हीउ जेको अदा आहे इहो बि तुंहिंजो मूं वांगुरु भाउ आहे ऐं हिन जो हर हिकु चवणु वठिजांइ हीउ तव्हांजो इलाजु कराए वापसि मूं वटि ई वठी ईंदो। हाय हाय अल्लाह ऐं अती भली करे आ। वे 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 वेठी हुजो आड़ी वेठी ऐं हुजो वेठी घणनि ॾींहंनि खां पोइ ॾिठी ख़ुशि हूंदी आहे। वे 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 वे। छा कयाणी अधी हे घरनि जा कम कारियूं लॻा पिया आहिनि वांदी कान थी। बसि अॼु मोह वेड़े निकिती आहियां चयमि त वञा थी पई वञी कयांसि थी अर्ज़ु अड़ी मां तुंहिंजो दर लंघे आई आहियां घोड़े कन बराबरि हे मुंहिंजी ख़ाली झोल ऐं थी ॻाल्हि कहिड़ी आहे खोले ॿुधाए। इहो तो वारी छोकिरी काथे आहे? राणी भैया गा ते जो ईंदी बसि आई खपे। खड़ी अधी कहिड़ी कूड़ी कहिड़ी सची घोड़े कन बराबरि हिन पाण में आहियूं। मां आई आहियां पुट करीम बख्श जे करे। करीम बख्श जे करे अधी अला ख़ैर करे भला जंग भगी अथसिया बा अड़ी अधी खैर साले चौथी पिटे मुंहिंजे पुट खे दुश्मन ज़बान सड़ई। मुंहिंजो पुट ख़ुशि चङो भलो आहे। मां तोॾे आयसि त मुंहिंजे पुटड़े खे पंहिंजो पुटु खड़ी पंहिंजी राणीअ जो संग मुंहिंजे पुटड़े खे ॾे कन को मुंहिंजे पुटड़े जो बि जुगो ठही पवे हिकिड़ो। हा बसि इते बसि कर वधीक न ॻाल्हाइजांइ। ऐं इहो तो वारो कारो पुटु मवाली इनखे जले मां पंहिंजी राणी मोरनि जहिड़ी धीअ ॾींदसि। अड़ी अधी हेॾे ॻाल्हि ॿुध पुट मिटीअ जा बि सोन अड़ी मुंहिंजो बि मोरनि जहिड़ो आहे लखनि में हिकु आहे। हुन वॾेरे खादम जो कमदार आहे कमदार। हा त पोइ संभाले वियारिस मुंहिंजी धीअ जो संग वठण जी शर्म कर। किथे तुंहिंजो पुटु किथे मुंहिंजी धीअ राणी अकुल कर। हाय राणी अड़ी ईअं न कर मां हे हथ थी वधाए पई ईअं छो थी करे पई? राणी आहे भला तुंहिंजी धीअ त मां बि राणी करे रखंदसि सिर ते। ॾिस दी मां तोखे शराफ़त सां चाही अॼु नालो वरितो अथई राणीअ जो वरी न वात ते न नालो ॾिसां। मां चवां थी शरीफ़ आई त उथ तां उथ निकिर मुंहिंजे घर मां उथ। अड़ी अकला ॾेई न बस ॻाल्हाए तुंहिंजे दर ते धूड़ बि न उछलियां ठायो हल 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 निकिर संग वठण। हरे हरे हेॾी उमिरि धीउ जी कई थी को लड़ी आयो थी दर ते। मां बि हाणे ॾिसंदसि नसीब में पाणे अची वेंदो हल यार बने न कारे बकरा जो संग वठो। वरी आई आई सही केर तो संग निकिर निकिर मां चवाई थी निकिर वरी न मां घणो न ॻाल्हाए घणो न ॻाल्हाए। हल नियाणनि वारनि जा ॿार छायल हूंदा आहिनि घणो थियो निकिर वरी लाच जा ठायो आओ मोजी न होती थी मोजी उठाया सारे बकरे के संभाले रखे। मुंहिंजी वरी धीअ जो नालो थी जबरान ये जेके भी वडेरा ऐं सरमायादार हूंदा आहिनि ये सभु न त अध खां बि वधीक कर्ज़ी हूंदा के सरकार जा के वरी मूं जहिड़े सेठनि जा। वडेरो खादम खां मूंखां पैसा वठंदा आहिनि। हुनजे एवज़ हुन पंहिंजी ज़मीन जा कागज़ मूं वटि गिरवी रखिया पैसा घुरंदो आहियां त ईअं चवंदो आहे हिन दफ़े मुंहिंजी फसल कामयाब न हुई तबाह थी वई बर्बाद थी वई ॿिए दफ़े फसल में मां तव्हांखे इन जो मक़सदु त इहे पैसा अव्हांखे न मिलंदा। इन करे मूं सोचियो आहे त हिन दफ़े मां तोखे जेका तव्हांजी मर्ज़ी चओ त मां अॼु ई हलियो वञा।
ख़ाली सिर्फ़ मूंखे अवां एड्रेस ॿुधायो। न न अॼु न, सुभाणे सुबुह जो बि अचां ऐं तेसीं ताईं वापसि न अचिजांइ जेसीं ताईं हू तोखे पैसा इहो यादि रखजांइ। जेको अवां जो हुकुम हूंदो मूंखे त उहो ई करिणो पवंदो। त पोइ तूं वञ ऐं सुभाणे वञण जी तयारी। ठीकु सर, जेको हुकुम तव्हांजो। ख़ुदा हाफ़िज़। अरे बाबा हे छा कई? अरे केॾो न मूं सुरीलो ख़्वाब में ॾिठो, मुंहिंजे अरमाननि जे मथां पाणी हारे छॾी, सफ़ा को निभागो ई। अथनि ॾींहंनि खां सुतो पियो आहियां, पोइ तारा जो मुंहुं बीठो आहे कि न कोन? हाणे तूं मूंखे इहो ॿुधाए त तो मूंखे निंड मां छो थारियो आहे? मुंहिंजे त कम में अञा अधु कलाक देरि हुई। मूं सोचियो पाणी हणी ॾिसां त जीरो बि आहे कि न प्याला करे वियो। अरे चवंदा आहिनि त मुंहुं भलो न अथई, घटि मां घटि ॻाल्हाइजे त भलो न। तुंहिंजो त न मुंहुं चङो आहे ऐं न वरी को कॾहिं का चङी ॻाल्हि कई अथई। मूं सम्झो प्याला करियो त सभिनी माण्हुनि खे घुराए 100 सुल्फी जी सलामी ॾेई इन्हनि कपिड़नि में हिनखे दफ़न करे छॾियऊं। अरे बसि करे निभागा, मवाली कम न मरंदो त तो जहिड़ा 2-3 दर्जन मारे पोइ मरंदो। तो मूंखे घटि सम्झो आहे छा? अड़े वञी ॾिसो मतां वॾेरे जा गिदड़ न खाई वञनि मावाली। अरे वाह जी ॻाल्हि कई थी, अॼु रेस खाधम ज़रूरु पादराणे। अरे घटि मां घटि निंड मां त न उथारी आहियां, मकान ते सुतो पियो हुजां। रेस खाधम खे कहिड़ी ख़बर त मां मकान ते आहियां को बनियुनि ते मारे छॾी। वाह 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 जो मौला हुस्न ॾिनो अथई। अहिड़े ॻोठ में न, तोखे त महलनि, हा महलनि में हुजणु घुरिजे। चङो चङो, हाणे मुंहिंजो मथो न खा, छॾ रस्तो। रस्तो तां तुंहिंजो छॾींदुसि, पर तुंहिंजे हिन सुहिणनि चपड़नि तां ॿ लफ़्ज़ ॿुधण थो घुरां। हिन चपड़नि सां गॾु गॾु मुंहिंजा 2 सुहिणा हथ बि आहिनि, छो न इन जो बि मज़ो वठी ॾिसिजे। तोखे हिन थफ जो मज़ो त ज़रूरु चखाईंदुसि। लॻे थो न अॼु रेस सफ़ा मूं ते कावड़ियो वेठो आहे। अॼु उहो ई बि 16 हली थी आहे न त पादर न खाधा अथव, जान में बस बि सफ़ा खारस लॻी पई आहे। वाह जो अम्मा मूंखे दुआ कई त तूं जेको रेस जो कमदार थी। वाड़ी वाह मुंहिंजी अम्मा, वाह वाह जो तूं मूंखे दुआ कई। हाणे कम न हाणे तूं तरण जी कर, रेस अॼु सफ़ा खल लाए छॾी थी पुठी त भॼड़े भॼ। अरे बी कमदार वता भगवा है अचई थी गोली हर कलमो कलमो साईं मूंखे त कोन थो अचे, तव्हां ई पढ़ी ॿुधायो। बड़े वॾे खादिम खान सां ई ॻाल्हाइबो। ऐसे कुझु रहम त कयो, अॼु सभा मूं ते एॾा महिरबान लॻा पिया हो, कुझु मुंहिंजी बि त ॿुधो। अरे तुंहिंजो छा ॿुधां, तोरे माली त मूंखे ॿुधाए त 8 ॾींहंनि खां मकान ते सुतो पियो आहे। अरे तोखे जो मोकिलियो हुयमि त हारिनि खां गिदरनि जी चूंड कराए कराची मोकिल। साईं गिदरनि जी?
हा साईं हा गिदरनि जी ट्रक साईं छा थियो नी दी मार पवे नी जेको सो कुतनि खे जेके तो मूंसां कुता साण करे ॾिना वाट ते हली कालू वारी कुती मिलनि उन्ही हले खणी छा चयनि उन्ही जे पोयां हलिया मां जो पनी ते वञी ॾिसां त जेको सो गिदड़ जेको सो गिदड़नि जे मथां घेरो कयो वेठा मां बसरी ॾाढी सुल्फी सर करे हयूं मां नसरी नादे हली पढ़ियो मान 2 कलाक बेहोश आहे अब जंहिंमहिल होश में आया मूंखे न पिया छॾनि मां असली 7 कलमा पढ़ी याली करे नादे हली पढ़े वण ते चढ़ी वियुसि साईं 2 कलाकनि खां पोइ इंतज़ारु करे 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 जंहिंमहिल ॾिठमि त गिदड़ हलिया विया पोइ आयो आहियां साईं मुंहिंजो को ॾोह कोन्हे साईं सॼो ॾोह कुतनि जो अथव कुता मूंसां गॾु ॿनी ते हुजनि हा त गिदड़ भला छो घेरो कनि हा माना त ॾोह सॼो कुतनि जो आहे वञ हाणे वरी मथां 16 ॾींहंनि खां पोइ ज़ाहिर थिए अॼु न छॾियांसि मां अॼु लॻे थो वरी तोखे कंहिं कावड़ायो आहे बाबा ही शहर जा छोकरा पंहिंजे पाण खे सम्झनि छा था तो जंहिं छोकिरी सां ॻाल्हाईंदा उहो हुन ते मरी पवंदी मुंहिंजो नालो राणी अथई राणी हा ॿुधी छॾ मां पर थियो छा मूंखे त का ख़बर पवे थियो छा चो हिन खे एतिरो मथे ते न चाढ़ीस हे चरी आहे हणी लटके जो मथो फाड़े बंदि करे ॾींदी अम्मा जे ॿीहर हिन मूंसां ईअं कयो न त हुनजी अहिड़ी हालत कंदुसि जो यादि रखंदो मुंहिंजो नालो राणी आहे राणी हा पर थियो छा कुझु मूंखे बि त ख़बर पवे बाबा बाबा मां गाह पई कयां त अलाए कहिड़ो छोरो अची मुंहिंजे भरिसां बीठो ऐं अलाए छा छा वेठो चवे मूंखे त अहिड़ी कावड़ आई जो मूं त हुनखे अहिड़ी चमाट हई जो हुनखे त मार्स बि यादि अची वई हूंदी मुंहिंजो नालो राणी अथई राणी हा मां तोखे अवल चवंदा तूं कावड़ में सप अमा मर्याद ते वई आहीं शलण तव्हांखे कावड़ अचे पोइ बस करणु कुझु वस जी ॻाल्हि न आहे कंहिंजी पिया ॻाल्हि कयो खे बि त कुझु ॿुधायो अम्मा अम्मा मां गाह पई कयां त अलाए कहिड़ो टड़ो छोकिरो अची मुंहिंजे भरिसां बीठो ऐं अलाए मूंखे छा छा वेठो चवे मूंखे त अहिड़ी कावड़ आई जो मूं त हुनखे अहिड़ी चमाट हई जो हुनखे त मार्स बि यादि अची वई हूंदी मुंहिंजो नालो राणी अथई राणी हा असीं ग़रीब माण्हू कंहिंखे असां वही झगड़ा कंदासीं हा हा हू असांखे जेको चए असां वेठा ॿुधांसि थी अहिड़ा मोचड़ा हणंदीसांसि अहिड़ा हणंदीसांसि जो मार्स बि यादि अची वेंदसि हिन चङो कयो हुनखे चमाट आई जेके मां हुजां त लठ खणी बीहां हा मां अम्मा ॿुधी छॾ जे ॿीहर हुन मूंसां ईअं कयो न आउं बि हुनजी अहिड़ी हालत कंदसि जो मुंहिंजो नालो राणी अथई राणी सलाम अलैकुम वालेकुम सलाम चओ जवान केरु आहीं ऐं कहिड़ो कमु अथई मूं में मुंहिंजो नालो जिबरान आहे ऐं मूंखे सेठ हाशिम मोकिलियो आहे पैसनि जे लाइ हाशिम मोकिलियो अथई वाकई जवान आहीं पर आहीं मूंखां घटि चइबो त तोखे सेठ हाशिम मोकिलियो आहे सो बि पैसनि जे लाइ ठीकु आहे पैसनि जो हिसाब किताब कयूं था पहिरियां थधो पीओ अरे जुमा जुमा जी बता रहा हिन लाइ थधो खणी अची वॾेरा साहब मूंखे अव्हां सां हिकु ॻाल्हि करणी आहे पर ॻाल्हि थोरी राज़ वारी आहे चओ हिते राज़ वारी ॻाल्हि का बि न हूंदी आहे असीं सिर्फ़ु माण्हू खे ॾिसंदा आहियूं माण्हू खे वॾेरा साहब मूंखे हिते अचण सां ई हिकु छोकिरी वणी वई आहे पर जॾहिं न आउं हुन सां अॻिते वधियुसि ॻाल्हाइण जे लाइ त हुन मूंखे हिकदमि चमाट हई पर
छोकिरी तमामु सुहिणी ऐं नखरेली आहे। वाकई जवान आहे, पर मूंखां घटि हिकिड़ी चमाट में घबराइजी वियो हुई। पोइ बि शुक्र कर जो तोखे कंहिं ॾिसी कोन वरितो आहे। दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आऊं खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं त अच्छा थींदा। हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोअण जो वाला कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं। रिश्वत मिले कोन थी, पघार मां पूरी कोन थी थिए, रोज़ मां ॾंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि। हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां? मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी, ख़ुदकुशी करे छॾिया। हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे। कीअं मसलो हल थी वियो? हिन महिल ॾंडो खयो, मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे दे अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि, क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे, वॾियूं वॾियूं बोतलूं भरी पियूं। हे ॾिस न, हे ॾिस। वाह वाह, मतिलबु सभु खुलियल आयो आहे? हा वाह वाह, माना हे सस्तो सामान साईं, अल मदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फनाइल, सर्फ ऐं सूप। राब्ते लाइ 03138562 ऐं हिन ॻोठ में कंहिं बि धारे माण्हू खे औरत सां ॾिसी कार्य करण में देरि कोन कंदा आहिनि। पोइ बि तूं भाग वारो आहीं। उहो त ॿुधाए, उहा छोकिरी कहिड़ी हुई? उनजो नालो राणी आहे। इहा त असांजे ॻोठ जी तमामु तेज़ छोकिरी आहे ऐं कंहिंखे वठु बि कोन ॾींदी आहे। इहा त मुंहिंजे कुड़मी रही बश्क जी धीउ आहे। हिकु नंढो भाउ अथसि जेको शहर में पढ़ंदो आहे। पर वरेरा मुंहिंजी बेइज़ती त थी न, आउं हुनखे कोन छॾींदुसि। वाकई जवान आहे, पर मूंखां घटि एतिरो जज़्बाती थियण जी का बि ज़रूरत न आहे। तूं दिलजाए कर, मां तोखे हिन जो रस्तो ॿुधाईंदुसि, पर थोरो सब्र सां। तोखे मुंहिंजो कमु हर हाल में करिणो पवंदो, पर फ़िलहाल हाणे मूंखे पैसा ॾे त आउं वञा शहर। तोखे त ख़बर आहे हिन दफ़े बारिशूं थियूं आहिनि, उनजे करे फ़सुल घटि थियो आहे। उनजे करे मूं पैसा न मोकिलिया, ॿिए फ़सुल में सभु पैसा मोकिलींदुसि। न वॾेरा साईं, आउं पैसनि खां सवा कोन वेंदुसि। सेठ हाशिम मूंखे चयो आहे त पैसनि खां सवा तूं वापसि न अचिजांइ। हा, बाक़ी जेकॾहिं तव्हां सेठ हाशिम सां फ़ोन ते हाणे ॻाल्हायो ऐं सेठ हाशिम चवे त पोइ आउं वापसि वेंदुमि। मां हाणे ई वञा थो। हलो सेठ, मां खातिम पियो ॻाल्हायां। उन करे ई फ़ोन कई आहे त तोखे ख़बर आहे त हिन दफ़े बारिश जे करे काफ़ी फ़सुलु घटि थियो आहे। ॿिए दफ़े इनशा ताला सभु पैसा तव्हांखे मोकिलींदुसि। वाकई जवान आहे, पर मूंखां घटि ही तव्हांखां आख़िरी दफ़ो मुहलत था घुरूं। तव्हां मूं ते एतबार कयो, इनशा तव्हांखे हेॾे अचण जो ॿीहर मौक़ो न ॾींदासीं। हिन दफ़े मूंखे छॾियो, तव्हांखे ॿिए दफ़े माण्हू मोकिलण जी का बि ज़रूरत न पवंदी। मां सभु पैसा मोकिले छॾींदुसि। ठीकु आहे, सेठ चए थो त पोइ आउं वञा थो। अॼोकी राति रहो, असांखे बि ख़िदमत जो मौक़ो ॾे। न वॾेरा, आउं हलां थो।
अरे कूड़ तवई राणी अञा राणी याद थई हां अम्मा अम्मा वरी तू अॼु हिते आई? वरी कीअं आई आहे अम्मा? वरी कीअं आई हां मुंहिंजो अचण तोखे हिते गौरव थो लॻे अरे केॾे इहो कारे कई सिगरेट किथे किथे अम्मा सिगरेट कारे कई लॻे थो त ॾींहं जो हाणे ख़्वाब ॾिसणु शुरू कया अथई। तूं न सुधरंदे हां हमेशह मूंसां कूड़ थो ॻाल्हाए हमेशह कूड़ थो ॻाल्हाए तूं न सुधरंदे तूं न सुधरंदे हां तो मुंहिंजो अंदर साड़ियो थी तूं न सुधरंदे हां तूं हाणे वेह थधी थी वे वेहां मां अञा मां वेहां देखे दे तोखे मां छा चयो हां तोखे मां छा चयो माखे जो तो राणीअ जी संग जे लाइ मोकिलियो हुन तो घुमाए मुंहिंजे बूथ ते भाई मोकिलियो माना इहा ॻाल्हि कबे त तो में कुझु कोन्हे तूं मुंहिंजो कमु करे असुली न कंदी आहे ईअं न वरी मुंडे तूं मोड़ कर पाण खे नथो सुधारे अरे पाण खे नथो सुधारे हेड़नि हालनि में तोखे केरु संग ॾींदो कुतीअ जो फर बि को तोखे न ॾे अरे अम्मा छो न ॾींदो आख़िरकार मां हिन ॻोठ जो हाफ वॾेरो आहियां छो न ॾींदो इहे सभु तुंहिंजूं ग़लतियूं न मां अॼु जेकर मां अॼु हिन हाल ते आहियां न इहे सभु तुंहिंजे करे थियो आहे बसि मां तोखे चस पीआरिया मां तोखे सिगरेट पीआरिया मां तोखे ख़राबु कयो आहे न तोखे जो मूं चयो त मूंखे राणी जो संग वठी ॾे तूं जो राणी जो संग वठे ॾीं हा त मां अॼु ईअं छो हुजां तोसां मूं वाइदो कयो न जंहिं ॾींहुं तूं मूंखे राणी वठी ॾींदी उन ॾींहुं खां चर्स भंग नशा सभु ख़तमु हा इहो बि मां तोखे ॿुधाए छॾियां आख़िरकार मां बि हिन ॻोठ जो हाफ वॾेरो आहियां तुंहिंजो पुटु आहे न नेठ ज़िदी आहे ठीकु आहे तूं ज़िदी आहे न त मां बि तुंहिंजी भाउ आहियां हेॾे तूं सम्झो छा हा हेॾे अचु हेॾे निकुर ॿाहिरि न मां तूं मारींदी हेॾे हल हेॾे अचो हेॾे आ मां चवां थी त हीअं पातल उछले हयूं न त हीअं दून भॼी पवंदी हेॾे न घर कोन हलंदुसि छो इहो मुंहिंजो वाइदो आहे छो न हलंदे जेसिताईं राणी जी शादी न कराईंदी तेसिताईं मां कोन हलंदुसि अरे राणीअ जी शादी कराईंदसि पर तो निक में सां न मां पराईअ थी जी हयाती न विञाईंदसि ज़िंदगी मां ख़राबु आहियां न ऐं कहिड़ो चङो आहे पोइ मूंखे घर छो थी वठी हली जेकर मां एतिरो ख़राबु आहियां छो थी मुंहिंजे लाइ रोई अरे तूं न सुधरंदे हल त मां तोखे खट जे भाई सां हली वठां अरे तूं हिथों तो कुत्तो दर ते धारिया हां उहो चङो हल या हेॾे हल अॼु मां तव्हां खां अहिड़ो कमु कराइण थो चाहियां जंहिंजी का मिसाल न मिले बल्कि खणी ईअं चइजे हीअ असांजी ज़िंदगी जो तमामु वॾो टारगेट आहे अॼु तव्हांखे हिकु बैंक ते दारू ॾिनो दबाव जे ऐं बग़ैर कंहिं भाऊ जे जेकर तव्हां पकड़जी बि पियो फिकर मता कजो मथे असांजा दोस्त वेठा आहिनि असां तव्हांजा सभु कम बग़ैर कंहिं परेशानी ऐं बग़ैर कंहिं भव जे ई कंदा आहियूं सेठ असां सभिनी जे मथां तव्हांजो हथु आहे त पोइ भो भला कंहिंखां छो थींदो इहा त हितां सभिनी जे माण्हू खे ख़बर आहे त तव्हां केतिरी न वॾी हस्ती आहियो शाबाश शाबाश मूंखे यही उम्मीद हाणे वञो वञी पंहिंजे कम सां वञी लॻो ओके बॉस
जबरान कामयाबीअ जो ॿियो नालो आहे। आउं कॾहिं बि पंहिंजे मिशन तां नाकाम न मोटियो आहियां। सेठ, असां पंहिंजी जान त ॾेई था सघूं, पर तुंहिंजे भरोसे खे कॾहिं बि नथा टोड़े सघूं। अचे ही पंहिंजो वठ माल। अॼु मां तमामु ख़ुशि आहियां। इहा मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश जेका मूं सालनि खां सांढे वेठो हुयुसि, उहा अॼु तव्हां ॿिन्हिनि पूरी कई आहे। अॼु इन ख़ुशीअ में मां तव्हांजे लाइ जशन जो इंतज़ाम थो कयां। सेठ गज़ब थी वियो, सेठ गज़ब थी वियो। असांजे ठिकाने ते पुलिस छापो हणी विधो ऐं असांजा सभु साथी गिरफ़्तार थी विया। रज़ा ऐं मां पंहिंजी जान अलाए कीअं बचाया आहियूं, पर असांखे पुलिस पंहिंजी नज़र में करे वरितो, असांखे ॾिसी वरितो पुलिस। बसि मूंखे कुझु सोचणु तव्हां ईअं कयो, जेसि ताईं मां पुलिस जो को बंदोबस्त कयां तेसि ताईं तव्हां काॾे ॿाहिरि निकिरी वञो। कंहिं तफ़रीब मक़ाम ते जीअं कागान, मरी, गिलगित वग़ैरह जिते चओ। सेठ, इहो मसइलो हिकु या ॿिनि ॾींहंनि जो न आहे। आख़िर असां हुते केतिरो अरसो रहंदासीं? सेठ, पोइ छो न असां वॾेरे ॾांहुं हलिया वञूं? इन बहाने तव्हांजा पैसा बि निकिरी पवंदा ऐं असां बि त शहर खां ॿ टे ॾींहं आउट थी वेंदासीं। पोइ जेका तव्हांजी मर्ज़ी। तव्हां ईअं कयो, जल्दी तां निकिरी वञो, किथे ईअं न थिए पुलिस हिते अची वञे। निकिरो जल्दी, शाबाश वञो। बाबा दवा वठी आए? हाँ मां दवा वठी आया मैं माणे की प्यार छॾी। बाबा छा ॻाल्हि आहे? तव्हां कुझु परेशान पिया नज़र अचो। अम्मा माणे जे लाइ परेशान आहियां। सोचां थो पियो त हिन जी हाल केसी जा रहंदी, उनखे तुंहिंजे शहर में तुंहिंजे भाउ अली ख़ान खे वापसि घुरायां। न बाबा न, अदा खे न घुराइजो। अदो पढ़ी पवंदो त असांजा ॾुखिया ॾींहं बि हली वेंदा। हूअं बि चवंदा कोन्हनि त ॾुखिया ॾींहं थोरा हूंदा आहिनि। तव्हां अलाह ते छॾियो, अलाह सां ग़रीबनि जी मदद ज़रूरु कंदो। वो तो सही आहे अम्मा, पर माणे जो ही हाल। बाबा मूं चयो न, तव्हां अलाह ते छॾियो, अलाह सां ग़रीबनि जी मदद ज़रूरु कंदो, ज़रूरु कंदो।
वालेकुम। क्या हाल है? वाकई जवान आहीं पर मूंखां घटि। हा हा मूंखां घटि। ज़रूर मूंखे पैसनि जे लाइ आया आहियो ऐं हाणे हिक जे बदिले ॿ थी आया आहियो। मां त सेठ हाशिम खां ईंदड़ फ़सुल ताईं मोहलत वरिती, पोइ तव्हांखे छो मोकिलियो अथई? चओ छो था, चुप छो आहियो? वॾेरा, जॾहिं ॻाल्हाइण जो मौक़ो ॾेई त ॻाल्हायूं न। असां त तो वटि महिमान थी आया आहियूं 2-4 ॾींहं रहण जे लाइ। ऐं ॿियो त वॾेरा, हाशिम मूंखे चयो त ॻोठु पहुची वॾेरे सां मूंखे ज़रूरु ॻाल्हाइजो। तंहिं करे तव्हां हाणे जो हाणे फ़ोन कढी सेठ सां ॻाल्हायो त असांखे दिलि जाए थी। तूं केरु थींदो ऐं मूंखे हुकुम ॾियण वारो त मां सेठ सां ॻाल्हायां? वॾेरा, ही बि सेठ जो माण्हू आहे ऐं सेठ साहब हिन ते तमामु घणो यकीन रखे थो। हेलो सेठ हाशिम, मां वॾेरो ख़ादिम पियो ॻाल्हायां। तुम्हारा हमरा मूं वटि पहुची विया आहिनि। उन्हनि ई मूंखां फ़ोन कराई आहे तव्हां ॾे। ठीकु आहे सेठ, तव्हां दिलि जाए कयो। वॾेरो ख़ादिम पंहिंजी जान त ॾेई सघे थो, पर सेठ तुंहिंजे हमराहनि जे ॿार खे बि तव न ईंदो, इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। चङो, ख़ुदा हाफ़िज़। ओ जुमा, अड़े जुमा जी बदार। ठीकु आहे, तव्हां हाणे आराम कयो, हिननि खे वठी वञो आराम कयो। ख़बर फ्रेश थी वियो? हा वॾेरा, असली सफ़ा थक बि लही आहे, हाणे बिल्कुलु फ्रेश आई। जेका ॻाल्हि मां तव्हां सां कंदुसि उन में तव्हांजो फ्रेश हुजणु ज़रूरी आहे। तव्हां हुकुम कयो वॾेरा, असां तव्हांजी हर ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु आहियूं। मूंखे सेठ हाशिम फ़ोन ते ॿुधायो त तव्हां पुलिस जी नज़र में अची विया आहियो। हाणे तव्हांजो शहर वञणु ख़तरनाक आहे, उन करे आईंदा तव्हां मुंहिंजे लाइ कमु कंदव। ठीकु आहे वॾेरा, असांखे तव्हांजी हर ॻाल्हि क़बूल आहे। अलमदीना केमिकल शॉप, हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 असां तव्हां लाइ कमु कंदासीं। पर जिब्रान, सेठ जा असांजे मथां खोड़ सारा एहसानात आहिनि, असां सेठ खे कीअं था छॾे सघूं? मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, असांजो हाणे शहर हलणु ख़तरे खां ख़ाली न आहे। असां लाइ बहितर इहो ई आहे त जेका ॻाल्हि असां खां वॾेरे कई असां उहो मञूं, छो जो असांखे शहर में पुलिस ॻोल्हींदी थी वधे। पर जिब्रान, आख़िर असां हिते केतिरो अर्सो रहंदासीं? आख़िर त असांखे शहर वञिणो आहे न। न, कॾहिं बि न, असांखे हाणे हिते ई रहणो पवंदो। चरिया थोरो सोच, जेकॾहिं तूं ऐं मां शहर हलियासीं ऐं उते पकड़िजी पियासीं त जेल में केतिरो अर्सो रहंदासीं। सॼी उमिरि असांजी जेल में गरी वेंदी ऐं पोइ असां कुराड़ा थियो त निकिरंदासीं।
अगरि जेकॾहिं तूं जेल हलियो वञी त पोइ तुंहिंजे भाउ जी मालिकी पोयां केरु कंदो? थोरो तूं सोच। ठीकु आहे जिबरान, जेका तुंहिंजी मर्ज़ी, मां त तोसां गॾु आहियां। शाबाश, हाणे कई न मज़े वारी ॻाल्हि। बसि हाणे तयारी वठि वॾेरे वॾो कमु करण जी। वाकई जवान आहियो पर मूंखां घटि, मूंखे तव्हां थोरो ॻाल्हाइणो आहे। ओए हेॾा, ओ तोखे हेॾा ही रात मूंखे तूं इन ॻोठ में नओं आयो आहीं छा? हा हा, मां नओं आयो आहियां, हिते कंहिंखे कोन सुञाणा। वॾे खादिम खान जो महिमान आहे ऐं मां हाणे हिते ई रहंदुसि। हाँ हाँ, इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। पहिरीं त चई महिमान आया ऐं हाणे वरी चई थो रहंदसि हिते। पहिरियों आउं शहर रहंदो हुयुसि, हाणे वॾेरे खादिम वटि रहंदुमि, छो जो शहर ऐं ॻोठ जी आबोहवा में बि वॾो फ़र्क़ु आहे। ऐं ॿियो त वरी हूंदो। ॿियो इहो त हितां जा माण्हू बि सुठा आहिनि। माण्हू सुठा आहिनि, उहे त सुठा आहिनि। पर हिकु ॻाल्हि पुछां तोखां? पुछ। तूं हे अकेली थी गाह करे वञे, तुंहिंजे घर में ॿियो को बि कोन्हे? हाँ हाँ, मुंहिंजो मतिलबु त भाउ या वालिद वग़ैरह? ईअं न चओ, मुंहिंजा सभु आहिनि। मुंहिंजी माउ बि, मुंहिंजो पीउ बि ऐं मुंहिंजो भाउ बि। पोइ तूं अकेली गाह छो थी करणु अचे? मुंहिंजो भाउ आहे न, उहो शहर पढ़ाई करणु वियो आहे। अच्छा, ऐं तव्हांजो वालिद? ऐं बाबा वीचारो सॼो ॾींहुं एॾा कमु थो करे, इन करे इहो गाह जो कमु आउं थी कयो। हाणे मां हलां थो, ठीकु आहे? तोखे गाह खणायो, हाल वाल बि थी विया, ठीकु आहे? वरी मुलाक़ात थींदी। छा मुलाक़ात थींदी? कारे थी वञी? घर थी वञा, काॾे थी वञी? इहो गाह मूंखे त अॼु मां खणी हलां, इन बहाने तुंहिंजो घर बि ॾिसी ईंदुसि। असां ग़रीबनि जा के घर हूंदा आहिनि छा? बसि रुॻो मथे जी छांव हूंदी आहे ऐं इन खे को घर चइबो आहे छा? पर जहिड़ो बि आहे मूंखे अॼु ॾिसणो आहे। हा हा, तूं मुंहिंजे घर भले हल। हो ॾिस, मुंहिंजो बाबा बि अचे, तूं बाबा सां मिली वठ। बाबा, ही अली रज़ा आहे, हू वॾेरो न वॾेरो, खादिम वॾेरो, उन वटि महिमान आहे। अबा तू खादिम में महिमान आहियो? हा तव्हां ख़ुशि लॻो बाबा? ख़ुशि लॻो पिया बाबा? असां खादिम में कुड़ी में आहियूं, जेको चङो थियो जी आहे जेको। बाबा रज़ा चवे थो त मूंखे पंहिंजो घर ॾेखार। अम्मा माने त वई आहे जेको मासी रहमत सां दवा वठण जे लाइ, घर में पाण देरि कई, मां पाण उनखे वठणु वञा, पोइ हुनखे तूं ॿिए दफ़े वठी अचांसि। ठीकु आहे रज़ा, तूं हींअर वञ, पोइ घर अचिजांइ। ठीकु आहे चाचा, चङो। अम्मा ख़्याल सां वञे, मां माने खे वठी अचां। हा बाबा, तूं फिक्र ई न कर।
मूंखे तोसां हिकु ॻाल्हि करणी आहे। ॻाल्हि हिकु त ख़तरनाक ऐं ॿियो राज़ वारी आहे। वाकई जवान आहे, पर मूंखां घटि। हा हा, मूंखां घटि। मां तोखे ॿुधायां, हिते मूं वटि का बि ॻाल्हि ख़तरनाक न हूंदी आहे, छो त आऊं पाण ख़तरनि सां खेॾण जो आदी आहियां। सम्झई? तूं हाणे ॻाल्हि कर। त पोइ ॿुध, राणीअ मुंहिंजूं निंड्रूं हराम करे छॾियूं आहिनि। मूंखे असल में का ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मां छा करियां। राणीअ खे हासिल करणु मुंहिंजो ज़िद आहे ऐं जेको मां हर हाल में पूरो कंदुसि। वॾेरा, हर हाल में पूरो कंदुसि। बसि त पोइ इहा ॻाल्हि मूं सोचियो त अलाए केतिरा लख घुरंदो। मतिलब त पैसा आख़िर केतिरा मिलंदा? बसि उन लाइ मुंहिंजी हिकु शर्त आहे। शर्त? कहिड़ो शर्त? तोखे मुंहिंजा कागज़ सेठ हाशिम वटां चुराइणा पवंदा। इहो कमु कंदे त तोखे मां 2 लख ज़रूरु ॾींदुसि। मां राणीअ खे हासिल करण लाइ सॼी दुनिया सां टकर खाई सघां थो। तूं त मूंखे हिकिड़ो मामूली कमु ॾसियो आहे, पर ख़ैर वॾेरा, मां तुंहिंजो कमु हर हाल में पूरो कंदुसि। पर मुंहिंजी हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ वॾेरा, अगरि मां कागज़ खणी अचां ऐं तूं मूंसां धोखो कयो त पोइ तोखे ख़बर आहे वॾेरा, जिबरान छा थो करे सघे। वाकई जवान आई, पर मूंखां घटि। हा हा, घटि। सिर्फ़ु मूंखे पंहिंजा कागज़ खपनि। मूंखे मंज़ूर आहे, त पोइ ईअं ई थींदो। बसि मां हाणे हलां थो। हाणे ईंदो असुली कम में मज़ो। देख ख़बर जिबरान, तयारी करे केॾां तकड़ो थो वञी। यार वञा पियो शहर, वॾेरे जो सामान पियो आहे, उन खणण लाइ पियो वञा। यार पोइ त हिक खां 2 ॼणा आहियूं, हलंदासीं कचहरी कंदा हलंदासीं पाण में। यार रज़ा ॻाल्हि ॿुध, तोखे त ख़बर आहे शहर में असांखे पुलिस ॻोल्हींदी थी वठे। मां पाण पुलिस खां लिकंदो वेंदुमि, मतां किथे पुलिस जी नज़र पइजी वञे ऐं कंहिं मुसीबत में फासी वञे। ऐं ॿियो त वॾेरे वटि बि असांजो को अहिड़ो भरोसे वारो माण्हू कोन्हे। तूं जो हुजणु हिते तमामु ज़रूरी आहे। तूं हिते हुज, मां शहर में उथी जल्दी मोटी थो अचां। यार हिक खां 2 ॼणा हलूं आहे त बहितर, पर ख़ैर जेका तुंहिंजी मर्ज़ी। हा, तूं जो हुजणु हिते ज़रूरी आहे, मां वञी थी थो अचां। हेलो हेलो एसपी, मां हाशिम थो ॻाल्हायां। जी जी साईं, मां तव्हांखे सुञातो। सेठ हाशिम पिया ॻाल्हायो न? हा साईं, कहिड़ा हाल अहिवाल आहिनि? तोखे त ख़बर आहे, जॾहिं मुंहिंजो को कमु फासींदो आहे त मां दोस्तनि खे यादि कंदो आहियां। खुशबाश वॾा पिया आहियो न? ॿियो हाल अहिवाल अलाए कीअं यादि कयो आहे? अहिड़ी ॻाल्हि न आहे एसपी साहब, हाणे कम जी ॻाल्हि ॿुध। तव्हां हुकुम कयो। मुंहिंजा 2 माण्हू जेके घुरबल आहिनि, मां चाहियां थो त तूं उन्हनि 2 जी ज़मानत कराए, छो जो उहे 2 साथी मुंहिंजो सॼो ऐं खॿो हथु आहे। साईं, मां बिल्कुलु कोशिशि कयां पियो। कोशिशि न एसपी, मूंखे सफ़ा आसरो ॾे। जे कॾहिं कमु करे सघीं थो त चओ, न त मां मथे वञी चवां। साईं, तव्हांखे मथे वञण जी ज़रूरत न आहे, मां इंशाअल्लाह तव्हांजे लाइ कोशिशि कयां पियो। मुंहिंजी क़िस्मत तमामु सुठी आहे, जेकर दोस्त साथ साईं। इंशाअल्लाह सुभाणे ई तव्हांजो कमु कंदा। तव्हां दिलि जाए कयो। हा, ईअं चओ। हाणे दिलि जाइ वारी ॻाल्हि कई। भला कॾहिं था अचो मूं वटि दावत खणण? साईं, मां टाइम कढी बिल्कुलु तव्हांजी पार्टी ते ईंदुसि। तव्हां दिलि जाइ कयो। ॿियो असांजे लाइ को हुकुम? चङो,
तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। भला अचणु न विसारिजो, ठीकु आहे? ख़ुदा हाफ़िज़। महिरबानी, थैंक यू। ओ जबरान, हलिया हलिया। छाला सेठ साहब? वह जबरान, वह जो टाइम ते आयो आहे। तूं हाणे टेलीफोन ते एसपी साहब तुंहिंजी ज़मानत जी ॻाल्हि कई आहे ऐं एसपी साहब मूंसां वादो कयो आहे त हू तुंहिंजी ज़मानत कराए छॾींदो। हाणे घबराइण जी ज़रूरत न आहे। सेठ तव्हांजी महिरबानी, वॾी वॾी महिरबानी। असां बि तव्हां खां मजबूरीअ था परे रहूं। तव्हां चओ त अॼु ई असां हिते अची रहूं। न, फ़िलहाल न। मां तव्हांखे हिकु या ॿिनि ॾींहंनि में चवंदुसि, पोइ तव्हां भले ॻोठ छॾे हिते अचिजो। भला अली रज़ा छो न आयो? साईं, रज़ा खे वॾेरे पंहिंजे कंहिं कम लाइ मोकिलियो हुयो, न त मां पाण सां गॾु अॼु वठी अचां सां। भला सेठ घणा ॾींहं थी विया आहिनि हिन ख़ुशीअ जे मौक़े ते अॼु को पीअणु थी वञे। छो न, छो न, ज़रूरु प्रोग्राम थी। यारू, ओ यारू, यारू, अॼु का महफ़िल मचाए जबरान जे अचण जी ख़ुशीअ में। सम्झी वए न? जी साईं, हाज़ुर साईं, खणी थो अचां साईं।